जेसी ताईं माई मलूका ऐं हुन जा छोरा तुंहिंजे साम्हूं झुकनि नथा तेसी ताईं हुननि सां का बि रिआयत न कजां। सभई झुकंदा, अहिड़ो झुकंदा जो सॼी दुनिया ॾिसंदी। जे न झुकिया न, जापर जे ज़ुल्म खां हुननि खे केरु बि नथो बचाए सघे। अदा नई ख़बर आंदी अथमि। कहिड़ी ख़बर आहे? हैदर ॻोठ में पहुची वियो आहे ऐं पाण सां गॾु ॾोखणा आयो आहे। सामान लाइ घर रखियो अथसि। इन जो मक़सदु सावल ऐं हैदर जे विच में नफ़रत जो बिज छटी चुको आहे। जाबर इन्ही नफ़रत मां फ़ाइदो वठि ऐं हैदर खे पंहिंजी मुठीअ में कर। हा सभाई, हैदर खे इस्तेमालु कंदुसि सावल जे मथां, पर हैदर जे मथां शफ़क़त जो हथ त रखां, सन्ही त थोरी कयांसि। इन जे करे सभ खां पहिरीं ॻोठ में हैदर जी दावत असां कंदासीं। अदा क़ासिम, जी अदा। जल्दी वञ शहर जे तरफ़, मच्छी गोश्त ॿ टे पखी बि वठियो अच। मानी हुन जी भली कई तयारु करे मोकिलियूंसि। सभ खां पहिरीं ॻोठ में असांजी दावत क़बूल कंदो त ख़ुशि थी वेंदो। ठीकु आहे अदा, तूं तयारी कर, मां भाॼी वठी अचां थो। सब तैयारी थी वही है? की सोट सब तैयारी मुकमल थी वई आहे। शाहिदनि सां गॾु मौलवी खे थी छॾियो आहे। ठीकु आहे सोट, इहो त ॿुधाए निकिरणो कहिड़े टाइम ते आहे? सोट निकिरणो अहिड़े टाइम ते आहे जो राति जो 10 ताईं वापसी थी वञे। ठीकु आहे सोट। दिलावर कुछ हमरा बि घुराए वठे, सिक्योरिटीअ जो बंदोबस्तु पूरो पाण खे करणो पवंदो। सोट जी गाॾी जे अॻियां पोयां कुझु मोटरसाइकिल वारा बि हलंदा। जी बाबा, तूं हिते बीह, हा ते मां अधीअ सां मिली थो अचां। पर ॿुध, जेकॾहिं इहो चाकर हान हिते किन सां रखी त मूंखे ॼाण कजांइ। ओ बाबा, मां तोखे ॼाण कंदुमि, तूं रुगो निकिरण जी जल्दी कजां। हा मां ईअं कयां थी, पर जेको चयो त मां हुन खे कजांइ। ओ हाओ हाओ, तूं वञ अंदरि। ये न थिए न त पटियो पियो जे अखियूं पत लॻी खेलजनि। ठीकु आहे? हा हा, वञ अंदरि। बाबो पाण सां गॾु मूंखे बि बेस्तो कराईंदो। जेकॾहिं चाकर खान ॾिसी वरितो त ॿई टॻियल हूंदासीं। ओ बाबा, जल्दी निकिरजी कजां। जॾहिं जो चाकर खान तोखे हिते अचण खां रोकियो आहे तॾहिं बि नथो मुड़ी, वॾो को निस हो आहे। लॻे थो त तुंहिंजी बि त हाणे बादशाही ख़तम थी वई अथई। तॾहिं त तूं असां खां बि वधीक खौफ़ में वती पई। ॾींहं जा तारा बि थी ॻणी, वड़े तारा, गोल तारा। अदा, चाकर खान जो शक असांजे मथां थी वियो आहे। कॾहिं बि कहिड़े वक़्त बि उहो असांखां पुछाणो करणु शुरू कंदो त सिर्गू पंहिंजे निकाह जे लाइ रुकियल आहे। जॾहिं हुन निकाह कयो न, उन खां पोइ नंबरवार हिकु हिकु करे सभिनी खां हिसाब कंदो। तोखे त बख़्शु करे ई छॾींदो, असांखे हर किस कोन्हे छॾींदो। अदा, डूंगर खान वांगे ऐं रावल खान वांगे तोखे बि पूरो करे छॾियो आहे न। घटि में घटि इहे ॾींहं त ॾिसण लाइ न मिलनि। हा अजी, ॾाढी ख़ुशी थी कईसीं। उसने सरंदड़ जी बाज़ी लॻाए छॾीसीं, पर चाकर खान कंहिंजे बि हथ में न आयो। अदा, छॾ हाणे इन्हनि हवालनि खे, कमु ॿुधाए ऐं हितां निकिरण जी कर। इहो असल में छा आहे त इहो सुहिणी ऐं हिन छोरे गुरसेर जी बि थो करायां शादी। मिड़ई सम्झी थी न? अदा, मुंहिंजा अकाउंट त तूं अॻु में खां ई ख़ाली करे छॾिया आहे। ऐं चाकर खान मूंखे रुपयो बि न ॾिनो। कुझु न कुझु न। अदा, तुंहिंजूं हाणे वधीक ज़रूरतूं न मां पूरियूं नथी करे सघां। वञी हाणे पंहिंजो बंदोबस्तु पाण कर। ये ॾींहं ॿुधाई
शराब जी खुदा पहाड़ निकला कुहा अरे तकड़े जो दी लगी जो वरे लगा दी छुट्टियों थी वने जा तेरे मिट्टी माटी पक्की थी या तब हम बस ना साहब मरा को हथ पे रानी बैठो अदा रिश्ता पिटाइण वाला घणान बार जल्दी लही वने तो बेहतर आ हले अदा असांखे कोई एतराज़ कोन्हे को भली तारीख़ रखी वञो तारा गोन चारा हथ न चाहिए जी लभे खीसे में टक्को गोन भली वठे रपड़ है को कारू में जो खजानो वो बना खोल अदा घणे दाज ॾियण जी काई ज़रूरत न आहे असां ॿई हिक ॿिए जी हाल खां वाक़ुफ़ आहियूं अजी भली छो न साए कबे ते हाल का वाक़ुफ़ जंग बुकई राणियो लांताणू तो कोन करपो लांताणू खणंदी आ साई हथ पेरण बियो दाजो को लेणो पवंदो सागे न्याणी वटा माण्हू थोड़ी खिलाइणा अदा केतिरो सबर कराईंदो अदा दिन मोहम्मद रुपदीनू मां जा तो साल खन तरसो पर घट में घट बड़ा 6 महीना त तरसो दा न अदा एतिरो सब्र कोन कंदासीं 2 ॾींहंनि जी तव्हांखे मोहलत ॾियूं था हथ पेर हणी वठो 3 ॾींहं ईंदासीं शादीअ जी तारीख़ वठी वेंदासीं हल दीनू बाबा तारीख नहीं छॾियो त बेहतर हुयो तू त मांखे कर जल्दी दो पुट घोट थी बाबो त कंहिंखे वारो ई न ॾींदो मां त तव्हांखे पहिरीं चयो आहे तिन रूंडे जे दिल में शैतान वेठल आहे जेसि ताणी रिश्ता न फिटाईंदो न तेसि ताणी जे दिल खे सुकून ई कोन मिलंदो न जीवन वणेव तीअं वञी पंहिंजो अछो मोह कयो मुंह में टके हिकिड़े जो आसरो न कजो जेकॾहिं हो ॿिए ॾींहुं आया न त मां हुनखे शादी जी तारीख़ ॾेई छॾींदसि पोइ कुझु बि तव्हां अचो करी कथा छा खन्ना बि न चा ॾाढा रेस्टा कर खण तव्हांखे लख लख मुबारक हुजनि बाबा पुट तव्हां खण तव्हां इहा अॼु तकलीफ़ करी चाची तव्हां असांजे पाड़े में आया हो असांजो फर्ज़ थो थिए सवाई हाणे तूं जल्दी कर महिमान लाइ चांहि सुठी ठाहे वठ जी कयां थी चाहे सम्झां थो त चाकर खान जो निकाह आहे यार हैदर तोसां कई वॾी नाजाइज़ी आहे साम्हूं दिनल कयल छोकिरी तोखे ॾेई छॾी रेस चाकर खां हा ओ पैसे वारो तूं ग़रीब मिसकी ही वीचारा गरीब आहिनि होॾे धन ऐं दौलत आहे अॼुकल्ह त ग़रीब जो केर बि न आहे चाची मालिक साईं त आहे न उल्हे भला कंहिंखे अॼु ताईं छॾियो आहे जो हाणे छॾींदो हा जाबिर मालिक जो ई सहारो आहे उहो कॾहिं बि अकेलो कोन छॾींदो हैदर भाउ अदरात मदरात को बि कमकार हुजे हलियो अचिजांइ असांखे केर न सम्झे हैदर तो लाइ असांजे घर जा ऐं दिलि जा दरवाज़ा हमेशह लाइ खुलियल आहिनि इहे तव्हांजा कुर्ब आहिनि पुट मां बि इहो ई थी चाहियां त सभु नफ़रतूं ख़तमु करे मुंहिंजे हैदर जे मथे ते हथु रखंदो चाची सांवला वांगुरु गद्दारी कोन कंदुसि जाबिर ख़ान में उमेद रखो माशाअल्लाह माशाअल्लाह एतिरी त ख़ूबसूरत जोड़ी थी लॻे ॼण त सफ़ा चंड ऐं सितारो बसि रब साईं करे त कॾहिं बि कंहिंजी का बद नज़र न लॻे तव्हांखे ज़रूरु मालिक साईं असांखे नज़र बद खां बचाईंदो तमामु साईं जॾहिं असां कंहिंजो बुरो नाहे चाहियो
त पोइ अलाह साईं असां सां बुरो थियणु न ॾींदो। बचड़ा हिकिड़ो अर्ज़ु हुयो, जेकॾहिं अघा में त चवां। अर्ज़ु न अमा हसीना बेगम, तूं हुकम कर। अॼु मुंहिंजे लाइ ख़ुशियुनि भरियो ॾींहुं आहे। 1000 सदमनि खां पोइ अॼु मूंखे ही ख़ुशियुनि जो ॾींहुं मिलियो आहे। तव्हां हुकम कयो। पुट मां इहो थी चवणु चाहियां त माई गुलनार खां पोइ घर जो सॼो कमु रुलियो पियो आहे। जेकॾहिं कंहिं नौकिरियाणीअ जो बंदोबस्तु करे ॾियां। तव्हां को बि फिक्र न कयो, घर जो कमु मां पाण कंदसि। हाँ न न न न मां इहा ॻाल्हि न कर। न इहो मूंखे मुनासिबु कोन लॻंदो बचड़ा, न वरी चाकर ख़ान खे मुनासिबु लॻंदो। मां कंहिं रेस घराणे जी त न आहियां जो घर जो कमु नथी करे सघां। सोरड़ तूं रईस घराणे जी न आहे, पर हिन वक़्तु तूं रईस चाकर ख़ान जी घरवारी आहे। हुनजी इज़त आहे, न घर जी पूरी मिल्कियत जी मालिकियाणी आहे। ऐं तूं कमु करी इहो मुनासिबु न आहे। हाँ? पढ़े चुरा उतो त खेरू वारे गटर ते था वियूं, उते तव्हां सां थोरी सलाह मसलियत करणी आहे। थो खेरू वारे गटर ते? अरे छो बाबा? अधा त थी वई आहे, अञा बि खिटीअ में धिका खाइण खां नथो मुड़ी। हाणे मट करे वेही रहे। तोखे त छप कोरी अड़ा थी वई आहे। ॾिसी कर थी अञा मस मस नव ॾह थिया आहिनि। सॼी राति खट तां उथंदी आई, इन खट ते भई रेड़ियूं पाईंदी निभागी। चड़ा हलो अबा वञो वञो, पिणे जेसिताणी खेरू जे गट जो ढुक न भरींदो न तेसी ताणी आराम कोन कंदो। अदा हल अम्मा सही पई चवे, जेसि ताईं ये पंहिंजे दिलि जो ॿार हल्को कोन कंदो न तेसि ताईं आराम करणु कोन ॾींदो। तूं मथे अखियूं करे वाणे तारा गोल तारा ॾिस, असीं ॿाहिरि थोरो सलाह मथे तक रही थे ये थोड़ा। अम्मा बाबा जेसिताईं मूं वारो रिश्तो न फिटाईंदो न तेसिताईं हिन घर में सुकून सां न वेहंदो। ॿियो निमोए खे कमु कहिड़ो आहे सिवा फॾनि जे, ॿियो को कम ई कोन थो करे। इन करे थो चए त घर में बांधो न हुजां, को न को फॾो कयो वेठो हुजां। पोइ इन खां सुठो इहो हुयो त मुंहिंजो रिश्तो कयो ई न आहे। अम्मा तुंहिंजे बदे गुलशेर जो निकाह करायो अथसि, वरी तोखे ॿियंद ॾेई दिलशेर जो निकाह कराईंदो। पोइ तुंहिंजो 3 हंध रिश्तो कंदो। तूं जल्दी पढ़ण जहिड़ी न आहीं। सोरठ शादी करण जे लाइ त मूंखे हितां पंहिंजनि मां ई रिश्ता मिलनि पिया, पर मां पंहिंजनि जी दगाबाज़ियुनि खां बेज़ार थी चुको आहियां। हिते मुंहिंजा पंहिंजा ई मुंहिंजा वेरी आहिनि, सवाइ तव्हांजे घर जे। ॿियो मूंखे कंहिंजे मथां भरोसो न आहे। बाबा साईं जी भी यही ख्वाहिश हुई त मुंहिंजी शादी तव्हां सां थी आहे, छो त जेतिरो भरोसो मूंखे तव्हांजे भाउ जे मथां आहे, शायदि उन खां वधीक भरोसो बाबा साईं खे उन ते हुयो। ऐं उन ई भरोसे जे आधार ते मूं तव्हां सां निकाह कयो आहे। मूंखे उमेद आहे त इन भरोसे खे टुटण न ॾींदो। तव्हांजो भरोसो मूंखे पंहिंजी ज़िंदगी खां वधीक अज़ीज़ आहे ऐं इहो भरोसो कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। मुंहिंजी पहिरीं इहा ई कोशिशि हूंदी त मां तव्हांजे एतमाद खे क़ाइमु रखां। सोरठ हिन घर में तूं ख़ुदि मुख़्तियार आहीं, मूंखां पोइ हिन घर ते तुंहिंजो ई हुकम हलंदो। हसीना बेगम हिन घर में इन लाइ आहे त बाबा साईं जो हुन सां निकाह थियल आहे। हू बाबा साईं जी बेवा आहे, इन ई करे उहो हिते आहे, न त हिकु ॾींहुं बि मां उनखे हिन घर में रहण जी इजाज़त न ॾियां। पर मां बाबा साईं जी क़बर खे लॼाइण नथो चाहियां। इन करे मां तोखे आगाह थो कयां त तुंहिंजी सभ खां वॾी दुश्मन हिन ई घर में मौजूदु आहे।
बस तू इन ॻाल्हि जो ख़्यालु रखजांइ त हू मरहूम बाबा साईं जी बेवा आहे। असांखे बाबा साईं जी क़बर जो लिहाज़ करणो आहे। साईं हाणे त पूरो घर ई ख़ाली थी वियो आहे। हाणे हिते रहण जे लाइ दिलि नथी चवे। ठा बि थी वियो आहे, पोइ छो न असां बि ॻोठ हलूं। अदा भाॼई सही थी चए, ही घर ॼण कब्रिस्तान थो लॻे। हितां लॾे हलूं, उते वसीला बि आहिनि, रोज़गार मिलंदो। जेकॾहिं तोखे कमदारी न मिली न त रेस चाकर खान खां 2-3 टुकड़ा ज़मीन जा वठंदासीं, हार पोइ करे वठंदासीं। यार शमीर सच पुछी न तो मुझे ज़मीर इहो गवारा नथो करे। छा चवंदा माण्हू तो कल भेण जी शादी कराए चाकर खान जे घर मोकिली अथनि। अॼु लॾो खणी असां वलियूं त सलाम वालेकुम कयूं, नको मूंखां न पुॼेव। तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो? हुते असांजा पंहिंजा कख आहिनि। असां कहिड़ो गैरनि जे दर ते हलंदासीं? पर फ़िलहाल उते हलण जो मुंहिंजो को बि ख़्यालु कोन्हे। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि तुंहिंजे दिलि दिमाग़ में आहे त कढी छॾ, सम्झी न। अदा तूं ई पंहिंजे भाउ खे मञरा। मुंहिंजी ॻाल्हि त हुनजे यादो हिकु बि नथी हले। न भाॼई अदा जे न खे नवां कोट आहिनि। जे इनकार कई न, चाकर खान खां सवाइ ॿियो केरु हुनखे मञाए नथो सघे। अदा तूं छा थो सम्झी त चाकर खान तुंहिंजे भाउ खे मञाइण जे लाइ मोटंदो? भाॼई चाकर खान अदा खां सवाइ अधूरो आहे। कुझु ॾींहं लॻंदा पर मञाइण लाइ ज़रूरु ईंदो। चाकर खान असां ग़रीबनि ते ही ज़ुल्म तोखे ॾाढो महांगो पवंदो, महांगो। ज़ुल्म? अरे पोड़ा शर्म कोन थो थी, लज्जी बि कोन थो थी। कहिड़ो त सा ज़ुल्म कयो? जो तोखे मारिया हां फट थी आहियां त तूं मुंहिंजे साम्हूं पेरनि ते बि एॾो तकिड़ो ॻाल्हाईं? हुते यार इज़त ते अड़ियो पियो हुई, ॾहीं कोन थो। मूंखे पंहिंजे भेण जी का बि ख़बर कान का जाबिर। असां बेवस आहियूं, मारणो अथव त मारे छॾियो। मौत जॾहिं साम्हूं ईंदी आहे न, चङनि भलनि जा हावा फाटी पवंदा आहिनि बचड़ा। असां मथां न तव्हांखे रहम नथो अचे त भलो अथसि पोइ असांखे मारे छॾियो। ॿुध चाचा, लफ़्ज़ नथा निकिरनि, निड़ीअ में खटम थोड़ो फाथल अथई छा? मुनीर, हुकुम बाबा। क़बर खोटे इन्हनि ॿिन्हिनि खे दुफ करे था छॾियूं। जा त वरी ॿियो कमु था कयूं। हिननि जा हथ पेर ॿधी कखनि में हिननि खे साड़े खाक करे था छॾियूं। जान ई छुटी पन, कंहिंखे ख़बर ई कान पवंदी त छा थियो। जीअं वॾा तव्हांजी मर्ज़ी। अरे पोढ़ा मेहर, जेसी ताईं हक़ीक़त न ॿुधाईंदे न, जाबिर तोखे माफ़ असुर कोन कंदो। हक़ीक़त ॿुधाइण सां बि जाबिर असांखे माफ़ कोन कंदो। पोइ पाण सां गॾु पंहिंजी भेण खे छो मारायां? अरे पंहिंजे भेण जो 10 ॾींहं आहे न, बचण जी उमेद हुई, हाणे कोन बचंदे मेहर। सुरण मूंखे कुझु ज़रूरी मसला हल करणा आहे। हिन करे थी सघे राति जो मूंखे अचण में देरि थी वञे। तूं परेशान न थी जाए। हे घर तुंहिंजो आहे ऐं तूं हिन हवेली जी मालिकाणी आहीं। ऐं अॼु खां पोइ हिन घर में सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजो हुकुम आहे। ऐं हिन घर में सिर्फ़ उहो ई ईंदो जंहिंखे तूं अचण जी इजाज़त ॾींदी ऐं जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त खां बग़ैर केरु हिन घर में दाख़िल थियो त उन जा पेर मुरे खां कटिया हूंदा। मां पंहिंजो ख़्यालु रखिजे। चङो मचा, अल्लाह साईं ख़ुशि रख। छोकिरी पर नसीब खणी अचे पोइ पहुती आहे। अचण सां ई मुंहिंजा समूरा हक़ खसे। पाण मालकियाणी बणिजी वई आहीं। मूं त कंहिंजे हक़ ते धाड़ो न आयो। धाड़े हणण जी कोशिश बि न कजांइ। मतां चाकर खान जी ॻाल्हियुनि में अची पंहिंजो पाण खे अकेलो हिन घर जी मालकियाणी सम्झी वेहीं। जेकॾहिं तूं ईअं कयो न त ॾाढी ॾुखी थी।
जेकॾहिं तोखे हिते ख़ुशि रहणो आहे त जीअं मां चवां न उहे कजांइ। जेकॾहिं तूं मुंहिंजे हुकुम जो इनकार कयो न त तुंहिंजे मथां अहिड़ो त बदनामी जो दाग हणंदी साईं जो सॼी ज़िंदगी कंहिंखे बि मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रखंदी आहे। चाकर खान सही पियो चए, हिते त हुनजो को बि सिलड़ न आहे। इधर ॿाहिरि सोई छा बटरस? जी अम्मा, सालनि खां पोइ ॻोठु आहियां। ॾिसां त असांजो मुंहुं कंहिंखे वणे थो या कंहिंखे न। पुट जेको इज़त करे न उनजी इज़त कजे, जेको नफ़रत करे वो बि हथ जोड़े कजे, पाणे नफ़रतूं ख़तम थी वेंदियूं। अम्मा घणी हथ जोड़ कई आहे, हाणे जेको इज़त ॾींदो उहो इज़त ई वठंदो, जेको नफ़रत कंदो उनखे नफ़रत सां जवाबु ॾींदासीं। मुंहिंजो हेज़र अहिड़ो न हुयो, सावल हुनजी दिलि में नफ़रतूं पैदा करे छॾियूं न। मुंहिंजा मौला तूं ई रहम कजे पंहिंजो, सिधी राह ते हलणी। सोट सभिनी खे चई छॾियो अथई न? जी हा सोट, चई त सभिनीनि खे छॾियो आहे। पोइ अञा ताईं कोता छो कोन? बाबा साईं हिकिड़ा त इहे अचनि पिया। बाबा सलाम। वालेकुम अस्सलाम। सब्र, मां अंदरि हली विया थो। सभु कहिड़ा पियो गॾु करे, मूंखे कहिड़ी ख़बर? रेस दिलावर कंहिं खे पिया गॾु कयो? जाबर ऐं सिकू वारा बि अचणा आहिनि। सम्झा थो त चाकर खान सभिनि खे गॾु करे क़ब्र में दफ़न कंदो। छोड़ा रूंडे खे दफ़न करणु सवली ॻाल्हि न आहे बाबा। तव्हां सुकून सां वियो, ॿी संगत बि अचण वारी आहे। तकड़ छाजी अथव? संगत सां वेहंदासीं, रुगो उन्हनि खे अचण त ॾियो। अदा हैदर तोसां कचहरी घणी कबी, हिमल आहे मूंखे तकड़ वञा घर अधे कासम खे वठां, रेस ॾे वेंदुसि, उनजो आहे ज़रूरी कमु। ठीकु आहे दा, तूं पंहिंजा मसला हल करे वठ। राति जो वांध काई मची न्यापो कंदोसीं, भरपूर कचहरी कबू। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। अल्लाह ख़ैर का। सलाम सिको। वालेकुम सलाम। हैदर छा हाल आहे? माशाल्लाह माशाल्लाह, माना अचण सां ई सोट जाबिर सां यारी तुंहिंजी मथे मथे ते थी वई आहे। सिकू जेको इज़त ॾींदो न उनजी इज़त कंदासीं। इहा त तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी तुंहिंजी केतिरी इज़त थी थिए। सिको इहा बात जिथे किथे ॿरे पई, मुंहिंजे सोट जे विच में बि इख़्तिलाफ़ थी विया आहिनि। तुंहिंजूं इहे मयारूं कंहिं ॿिए वक़्तु ॿुध पियूं, फ़िलहालु मूंखे बि तमामु घणी तकड़ आहे। ठीकु आहे सिको। हैदर भाउ, इहा त तोखे तमामु जल्दी ख़बर पइजी वेंदी इहो जाबिर कहिड़ो नांग आहे। ॿिमूं ई भला अथई, ॿिमूं ई। दिलि त चवे पई त पंहिंजे दिलि जा हाल तोखे ॾियां, पर सियाणनि चयो आहे त पंहिंजे दिलि जा हाल कंहिंखे बि न आहिनि ॿुधाइबा। तमामु जल्दी ख़बर पइजी वेंदसि। तो रिश्ते करण में जल्दबाज़ी कई मलूका, न त इन रूंडे वटि असांखे फासणो ई न हो। हुननि कुझु ॾींहं घुरिया आहिनि, अलाह साईं ख़ैरु कंदो। राति हलंदासीं, उन्हनि खे राज़ी करे ईंदासीं। ए माई कॾहिं बि राज़ी कोन थींदो। छोकिरीअ जो मङणो थियल आहे, छा हो असांखे हाणे जवाबु ॾींदा? इहा ई त रूंडे जी चालाकी आहे। पहिरियों आसरो ॾिनई त भले तव्हां शादी करे वञिजो, पंहिंजे छोकिरे जो निकाह कराए हाणे त असांखे फासाए छॾी। निकाह थियल आहे त छा थी पियो? छोकिरी जेकॾहिं असांखे न ॾींदा न त असां बि कोन ॾींदासीं। हू मङणो ख़तमु करे पंहिंजी छोकिरी जी ॿिए हंधि शादी कराए छॾींदा।
पर असांजी न्याणी सॼी उमिरि पंहिंजे घर में त कोन वेंदी न। ये अजाया तुझा वहमन, वहम न कर, मालिक भलाई कंदो। खुदा कंदो त ये शादियूं ख़ैर ख़ूबीअ सां थी वेंदियूं। असां त पाण जहिड़ा हर माण्हू खे सिधो सम्झंदा आहियूं, पर रूंदे जहिड़ो कमियो माण्हू हिन दुनिया में ई कोन्हे। अलाह ईमान ॾींदो रूंडे खे। मां तोखे राति शादीअ जी तारीख़ वठी ॾींदमि, तूं परेशान न थी। ठीकु आहे बेली, ॾिसूं था। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।